मां छाजे करे छॾिया तारींदो आ तॾहिं त पंहिंजे कामिल खे पई सॼां मां तॾहिं त सॾ कयां पई ॿुधव ॾिठव मुंहिंजे मुर्शिद जी करामत आहे जेकॾहिं अब्दुल कादर जीलानी बगदाद मां वेही हाणे साईं ते चवंदो त जुती कीअं वई मां तो चवां तुंहिंजे हथ में ताक़त आहे हितां भींड हणींदो जिरे बोडामी थो वञे अदा जे तो वारे बाज़ू जो इहो पावर आहे त हो त दस्तगीर आहे दिलखुल जो सुभान अल्लाह ऐं बचड़ो कंहिंजो आहे ख़बर अथव हज़रत हैदर करार जो कंहिंजो बचो आहे हैदर जो कहिड़ो हैदर करार के वो नारा जब लगाता था तो खैबर तोड़ देता था हुक्म करता था दरिया को तो रास्ता छोड़ देता था अल्लाह जी ज़ात जो कसम खैबर जो किलो अज बि गवाह मुस्तफा सद कया हैदर करार जे अखियुनि में मुंहिंजा दर्द हज़रत अली आयो गोॾा सटे वेही रहियो मुस्तफा जी ज़ात लुआब वेठो लुआब मुबारक पवंदो वियो अखियूं ठहंदियूं वियूं मुंहिंजे मुस्तफा जे शेर अल्लाह जे शेर असां सुनन जे इमाम हथ मथे करे चओ असां सुनन जे इमाम मज़ो न आयो चओ सुनन जे ॾाढे चओ असांजे इमाम हैदर करार छा कयो उते जेको कोट खे दरवाज़ो हो उहो 3200 मण जो हो हिकु ताक 1600 मण ॿियो ताक ॿियो 1600 मण तव्हां चवंदव इहो कीअं रुगो मीर जे कोट ते वञ तोखे ख़बर पवंदी त कोट केतिरो वे किरो आहे दर कहिड़ा लॻल आहिनि हे त उन टाइम जी ॻाल्हि आहे हैदर करार आयो उन गेट छो त हुननि गेट अंदर बंद करे वेही रहिया जेको मुस्लमान वञे उनखे तीर हणी शहीद पिया कनि ॿार निकिरनि त जंग थिए हैदर करार जीअं जो आयो हिकु हथ हिकिड़े ताक में आहे ॿियो ॿिए में आहे वटी हीअं जो सट ॾिनई त दरूं पाड़ो उखड़ी ॿार हैदर जे हथ में अची सुभान अल्लाह अदा जे हैदर जो हिलाली मुरीद आहे त सुभान अल्लाह चओ हिलाली आई त मुराद सुभान अल्लाह चओ बाक़ी जेकर हिलाली ना आहे त उन ते मयार न आहे छो त अली के मञींदो उहो जेको हिलाली हूंदो आहे अली साईं खे मञींदो हो जेको हिलाली हूंदो सुभान अल्लाह दिल खोले चओ सुभान अल्लाह हाणे ॿुधो अली शेर ख़ुदा फरमाए ॻाल्हि ॿुधो हिकिड़ो दरवाज़ो मां हेॾे हथ ते थो झलियां हिकिड़ा हिन तरफ़ दर खुली वियो आहे हिकिड़ा हेॾा निकिरो अंदर ॿिया हिन पासे ॾांहुं निकिरो ॿिए पासे ॾांहुं वरी हज़रत अली शेर ख़ुदा हीअं ॿिए ताक़त ते हथ रखियो हेॾे मुंहिंजे निहारियो हीअं जो हथ रखियो पाण फरमा साहब इहो मुंहिंजे हीअं बाज़ू में हथ विझंदा मथे कोट टुपंदा हलंदा वञो देरि रखियो हिकिड़ा दरवाज़ो टुटल वारे पासे ॾांहुं पिया वञनि ॿिया हिन पासे ॾांहुं पिया वञनि अची जो हैदर करार निहारियो सभु दाख़िल थी विया आहिनि उन्हनि जा किला उखड़ी विया आहिनि हैदर करार 1600 मण दरवाज़े जो ताक हथ में खणी ढाल कयो कंहिंखे ताक़त आॾो अचे रुगो हीअं कंदो पियो वञे रुगो हीअं कंदो वञे ख़ुदा कसम तारीख़ अचे थी तारीख़ दमिश्क में पढ़ो तारीख़ खैबर में पढ़ो त अचे थो हज़रत अली से को ज़ोर थोरे लॻायो हज़रत अली से रुगो हीअं कंदो सुभान अल्लाह त चओ मां हिते तव्हांखे मिसाल बि ॾियां थो पियो सुभान अल्लाह हज़रत अली से दरवाज़ो खणी रुगो हीअं कंदो पियो वञे बसि हीअं कंदो वञे हाणे 1600 मण दरवाज़ो जो आॾो अचे हिते तलवार छा करे हिते तीर छा करे हिते नेज़ो छा करे उन्हनि खे हीअं परे कंदो सिधो रसूलुल्लाह जी बरकत जे दरबार में उन्हनि खे कुटींदो सटींदो असां बि हैदर जे दरवाज़े सां मुस्तफा जे आशिक़नि खे त ठारींदा आहियूं नारे सां बाक़ी मुनाफ़िक़नि खे असां बि दिल खोले सुभान अल्लाह चओ न हाँ बाक़ी जेको हैदर करार जे नारे सां असां मोमिननि खे त ठारींदा आहियूं बाक़ी जेको मोमिन न हूंदो आहे उन जे लाइ असां वटि इलाज आहे हुसैनी वटि इलाज आहे बसि ज़ोर लॻाइण जी ज़रूरत ई कान्हे
ज़ोर लगाइण जी ज़रूरत ही कान्हे का हूंदो रेज त फांसी पवंदो पर जे खेड़ी त मुंह लॻंदुसि पर मुनाफ़िक भॼी वेंदो छो सुनी तूं नारो लॻाए हलंदो वञे मुनाफ़िक भॼी वेंदो बस तूरो नारो लॻाईंदो हलंदो वञे सुभान अल्लाह खुदा जो कसम हाणे हैदर करार वो दरवाज़ो हीअं जो फेरायो आहे जंग फतेह थी वई आहे हैदर करार हेॾे मुंडे ने हारियो हैदर करार उन दरवाज़े खे पंहिंजे हथ जे तरी ते रखियो दिल नथी ठरे तव्हां ठारियो नथा पियो मां तो चवां जेके चवंदा त सुन्नी अली खे नथा मञनि उहे ॿुधण मुंहिंजो पैगाम खुदा जो कसम आहे जे सुन्नी हुसैनी हैदर जो शान बयान कंदो मुखालिफ़तो खे ॾावी कान ईंदी सुभान अल्लाह हाणे हैदर करार हीअं उन दर जे ताक खे पंहिंजे हथ जे तरी ते हीअं रखियो हेॾे ने हारियो जीअं जो आयो मुस्तफ़ा जाॾो नबजो मुस्तफ़ा जी दावरगा जाॾो अचे पियो कुॾंदो छा पियो चवंदो अचे दावर जा दीदार आया नजर अनवार ओ मुस्तफ़ा दावर जा दीदार रब जो दीदार अज तो रसूलुल्लाह जे चेहरे में सोचे मुस्तफ़ा जे आडो आया मुस्तफ़ा जी दा जे आडो भी हैदर करार हीअं जो खणी दरवाजे के सट चाड़ी अज ताईं तारीख़ में किथे लिखियल न आहे वो दरवाजो कंहिंखे मिलियो हुजे न वो दरवाजो कंहिंखे अज ताईं नज़र ई न आयो आहे अदा हे हैदर जी कुवत आहे ख़ुदा तो न हैदर जी जे पंहिंजे मुरीद जे मुवल दिल ते नज़र पवंदी ज़िंदा थींदी आहे ऐं उन हैदर करार असांखे ॾसु कहिड़ो ॾिनो आहे ख़बर अथव जॾहिं यमामा जी जंग लॻी यमामा जी सुभान अल्लाह